मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समेजो सिंधड़ी ऐवान सहाफ़त सिंधड़ी 2023-2024 जी इलेक्शन अॼु मुतफ़क़ा राय सां थी गुज़री, जंहिंमें ऐवान सहाफ़त सिंधड़ी जे सभिनी मेंबरनि भरपूर नमूने शिरकत कई। जॾहिं नई बॉडी जे अनाउंसमेंट लाइ फॉर्म मीरपुर ख़ास जे डिवीज़नल सदर एडवोकेट मुजीब रहमान कई। बॉडी तक़रीब में शर बरादरी जे सरदार रेस हाजी करीम बख्श शर, डॉक्टर सरमन शेर, डॉक्टर मोहम्मद इस्माइल शेर, अब्दुल कादिर शेर समेत शहरनि शिरकत कई ऐं नई चूंडियल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराया। होॾां नई चूंडियल बॉडी सदर लाइ वफ़ा यार मोहम्मद शेर खे मुंतख़िब कयो वियो। सीनियर नायब सदर अब्दुल रहीम शेर, जनरल सेक्रेटरी रहमतुल्लाह शेर, जॉइंट सेक्रेटरी हाकिम अली, ख़ास के लिए खजानची अलाउद्दीन, ऑफिस सेक्रेटरी अब्दुल सत्तार शेर, अली हसन मरी, सज्जाद अब्बासी, वर्किंग कमेटी चेयरमैन खालिद हुसैन मेंबर, प्रिंस राजकुमार मेंबर, रोहान आरई, अलामा मोहम्मद शेर चूंडिया विया। होॾां सदर वफ़ा यार मोहम्मद शेर चयो त असां ऐवान सहाफ़त सरपरस्त आला मोहम्मद हाशिम शेर ऐं फज़ल शेर साहब जिन जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं, जिन असां ते एतमाद कंदे ऐवान सहाफ़त सिंधड़ी हिकु बहितरीन इदारो असांखे मिसकिन, लाचार, बेवस ऐं बेसहारा माण्हुनि जी मदद करण जे लाइ असांजे हवाले कयो आहे। असां बि हिते जे मिसकिन बेपहुच माण्हुनि जो आवाज़ बणिजी पाण मञायो आहे ऐं अॻिते बि मदद करे अवाम जो आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाईंदासीं।